खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो पाकिस्तान पेपर्स पढ़ी शहीद भुट्टो ज़िले ऑफिस दादू ते शहीद नज़र अहमद जमाली जी 19वीं वर्सी की तकरीब पीपी शहीद भुट्टो हाउस ते हलाई वई। उन मौके ते अगवाणन गुलाम नबी जमाली, अली रज़ा पले पोटो, कादिर कुंभर, यूनिस जमाली, बख्श खान जमाली, बागी बशीर सोलंगी, इलाई बख्श पंवर, जैनुल आबदीन घलू, आखिरी बशीर सोलंगी, पांधी खान चांडियो, सदाम खान जमाली, शमसुद्दीन भुट्टो, साकिब भंड, फारूक खोखर, वजीर मेमण, सैफ डावश समेत वॾे तादाद में वर्करनि शिरकत कई। अगवाणन चयो त शहीद नज़ीर अहमद जमाली के अवामी जिदोजहद करण जे ॾोह में बेदर्दी सां शहीद कियो वियो ऐं कातिल अञा ताईं आज़ादु आहिनि। हिननि वधीक चयो त मोहतरमा फातिमा भुट्टो साहिबा ज़ुल्फ़कार अली भुट्टो सानी अवामी राज क़ाइमु करण लाइ चइनी सूबनि में जिदोजहद जो मैदान तेज़ करे छॾियो आहे। जल्द सिंध मां आज़ादी लीग, पंजाब मां नवाज़ लीग माफ़िया जो ख़ात्मो करे सिंधियुनि सां हर क़ौम सां बिरादरीअ जी बुनियाद ते इंसाफ़ कयो वेंदो। अगवाणनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो समेत सभिनीनि शहीदनि जे खून में इंसाफ़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। मज़लूम आवाम, गरीब आवाम जे हुकूक लाइ जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब खे 1979 में फाई ॾिनी वई, शहीद भुट्टो जे बागी पुटरनि ज़ियाल काफ़िर जे ख़िलाफ़ अमली जदोजहद शुरू कई। लगातार तव्हां ॾिसंदा रहमलायो हुजे, पोइ चाहे उहो ज़ियाल जी मार्शल लॉ हुजे, चाहे उहा बेनज़ीर जी सिविल मार्शल लॉ हुजे या ॼाम सादिक जी मार्शल लॉ हुजे, उन्हनि सभिनि मार्शल लॉनि में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा साथी साबित कदम रहिया ऐं जदोजहद खे जारी रखंदा आया। दोस्तो, हेॾे वॾे अरसे खां पोइ, वॾिन तकलीफ़ुनि खां पोइ, वॾे गमनि खां पोइ जॾहिं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो साहब शहीद थी वियो, उन खां पोइ लगातार 25-29 साल असांखे लगातार साथी जदोजहद में रहिया, कारकुन पंहिंजो खून ॾींदा रहिया, जदोजहद खे तेज़ कंदा रहिया ऐं अॼु उहो असांखे फल मिलण वारो आहे। इंशाल्लाह ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर साहब हिमल मैदान में आहे, पूरे सिंध में हो फिरे पियो। शहदादकोट में अवामी धरणो हुजे या ॼामशोरे में हुजे, हाणे सखर में अवामी धरणो आहे जंहिंमें पूरी सिंध, पूरे पाकिस्तान मां माण्हू ईंदा। तव्हां ॾिठो त राति ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर साहब पंजाब में डेरा इस्माइल खान में मुंहिंजो तमामु सुठो इस्तक़बाल थियो आहे। हुते माण्हू साहब खे मोट ॾेई रहिया आहिनि।